पान कमाईंदा से पान कमाए करे पान भी खाईंदा से इन उठ के भी खाराईंदा से इन कमाए न का कम करे न उठदा से छो त इन जी पारत मदीने वारे साईं मिठे मोहम्मद कईया उठ जी पारत साहबा के कई कम न वरतो तो के नबी पारत न कईया तो के ओ कलमे पाण वारो तो के गरीबन जी पारत थई यतीमन जी पारत थई रनज़ाल जी पारत थई अबे जी पारत थई अमर जी पारत थई आलमन सगोरन जी पारत थई तालिबन जी पारत थई ओड़े पाड़े जी पारत थई वडन जी इज्जत कजाए नंडन ते सबकत कजाए आलमन जी इज्जत कजाए अबे सा सोनो हल जाए अम्मा जे पेरन जेठा जन्नत रब रखी थई तो के पारत कयई यतीम जो ख्याल कजाए गरीब जो ख्याल कजाए पाड़े वारे जो ख्याल कजाए ओ दरिया खान वारो हुजूर फरमान पाड़ो टिन किस्मन जो थई पहिरियों नंबर जंहिंजो हक आ पाड़े वारो भी तुंहिंजो मिट भी आई मुसलमान भी आ पहिरियों हक न जो थई बे नंबर में हक उन जो थई मिट न थई पाड़े वारो थई पर मुसलमान भी थई ए बे नंबर ते थई टे नंबर ते पाड़े वारो थई मुसलमान भी ना है तो जो मिठ भी ना है घर घर में दद काबर दे पर मां मोहम्मद चवा दो दिन काबर जी भी मां मोहम्मद पार दो कया है ये तो जो हाल नबी से फरमाया अहसन जारक तकु मुस्लिमा पाड़े सा सुठोल तने तू मुसलमान अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदी कामिल मुसलमान हुआ जंहिंजे हथ ई ज़बान खां ॿिया मुसलमान सालिम रहनि असां जेकॾहिं हथ सां न ईंदासीं त ज़बान सां ज़रूर ईंदा कंहिंजी गिला कंदासीं कंहिंखे गार ॾींदासीं चुगली हणंदासीं ऐब कढंदासीं इल्ज़ाम हणंदासीं न न ईअं न कजांइ हुज़ूर फरमाया भाॼी चाढ़ियो न हुन में रस घणी कयो ताकि पाड़े वारनि खे तू करे लड़ी आयो साईं जे मदरसे में साईं तालिबन के कुछ आए करे लड़ी आयो साईं कुरान पढ़ंदा मदरसे वारन यतीम मुसाफिर यतीम मुदा ईद ते वगड़ो अथन को साईं मानी की अथन पूरी थी पवे न या न ये लड़ी ना है पंज कर ख्याल की पंजा पेट भरे यतीम जे मोते पुत्र के प्यार न दी जाए एडा यतीम हेठो आया पुत्र भजंदो तो दे बाबा बाबा कंदो जे पुत्र के चुमियूं तो दे भागर तो पाए त यतीम जे मथे ते भी यतरक हेडे दा तो दे त पंज हुन के भी दे मता हुन जे दिल मां का आह न निकरी वई है जे मुजो बाबू हुजे हा अज मां के ई चुमियूं दे अज मां के खर्ची दिया मता रब के जलाल न जी वई तुने पुत्र के यतीम न करे छई हुजूर फरमाया रमन साल जी पौरत थई मिस्किन जो ख्याल मानी खाई जेके मुर्गियों छेलन जा हड्डा हाने अंब खाओ जो खला गिट्टी में नौशल शरण मनो नौशल जाए मता को के एड़ो भी अल्लाह वारा आइने एड़ा भी के अल्लाह वारा आइने गरीब बेचारा मिस्किन जो ये बाफ बाहर न कढदान मिस्किन बेचारा ये मता निकरण सुबह जो गिट्टी में दिसन तुजे दरवाजे ते अंब जो खला पयून छेलन जो जेको हड्डा पयान या रानू पयून छेलन जो ये दिसी करे हाय इन्हनि खाधो असां सॼी राति बुख ते गुज़ारे ईअं न खाई त ज़रो ॾे जे नथो ॾे त पोइ उहे खला ईअं ॿाहिरि आम नौशल मता हीअं ट्रयो हिते निड़ी करे हिते कंदो करे मुछ खे वटि ॾेई थो हले त असां राति हे खाधोसीं ओकरा ॾींदो ग़रीबनि ॼाणो न न मता रब खे जलाल अचे त मता तोखां सभु खसे न छॾे अल्लाह जी कहारियत खां डर यतीम जो ख्याल कर रमजान जो ख्याल कर यतीम जो ख्याल कर कुरान तो फरमा फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूदु माल खाइदीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन
وما تنفعهم شفاعة الشافعين وما لهم عن التذكرة معرضين كأنهم حمر مستنفرة فرت من قصور. ان آیت میں اللہ جنت نہیں جہنم جو بیان تو کرے. جنتی جہنم کے چوندا ارے دنیا جندر تا زیادہ گڈ بھائی برادری میں گڈ ہوٹل میں گڈ شادن کمن میں گڈ ان المجرمین او مجرمو ما سلککم فی سقر. تیری شیا جگہ تا کے سقر دیکھنی آئی دنیا میں دسنا گڈوں دو. اللہ اللہ ان مانا نین کھڑی کرے اکھن مانی روائے کرے چوندا یار آسان آئی تمام مسجد میں وہ آسان ویا سے اواں نماز پڑھی اساں نماز نہ پڑھی اواں مسجد میں وہی اساں ہوٹل تے بیٹھا رہیا سے اواں مسجد میں وہی اساں اوتاقن میں بیٹھا رہیا سے. ہاں ولم نکن نطعم المسکین اواں مسکینن کے طعام کھارایو پان بھی کھادو ٻین کے بھی کھارایو یتیم جو خیال کयो اوڑے پاڑے وارن جو خیال کयो اساں نہ کयो سے. چلو پنجا پیٹ بھریا سے ایسن میں بیٹھا سے شربت پیتا سے مشروبات پیتی سے فروٹ کھاتا سے غریبن جو خیال نہ کयो. یہ روئی کرے چوندا تاجے کرے مجھے دل بر نبی فرمایو یتیمن جو خیال کجائے اوڑے پاڑے جو خیال کجائے. عید جو ڈہاڑو آ ہر مسلمان خوشی میں آؤ ہر مسلمان پانجے بچے کے آمر کا ورتیوں تو ونے سرما پاتلن سیندیوں نکتلن ہر کو کپڑا پائنوں تو ونے. اکلو ویچارو روڈ تے ویٹھو آ متھے میں مٹی آ کپڑا پاتل کوئی لڑی نہ آئو نسے تو ویٹھو دل جا گوڑا دل میں دو گارے مدینے جو میر آیا ایک کلے تے امام حسن سونو بے کلے تے امام حسین سونو ایک کلن جی سواری کنوارا جوان گڈ تھئی مجھے سائیں آیا ہیٹ وہی رہا او بچہ خبر نہ تھی اجو عید جو دیا اے کیڑا حال کیا تھی اٹ مسلمان جے خوشی جو ڈہاڑو آ جے کا دل میں گوڑا ہا حال اور وارو چیو دکھ سلن وارو چیو ای دل وارا گوڑا کمان نکری آیا سلکا دو بڑے سائیں کپڑن وٹی دن وارو بابو کونے تڑو کڑائن واری اما کانے کا سرمو کیر بارائے تڑ کیر کرائے. اللہ اللہ مدینے جے میر فرمائیو کٹر گھبران تو جو بابو کونے تا تو جو بابو ماں محمد کریم آیا تو جی اما کونے آوٹی آیا آسا او مومن جی امڑے نبی فرمائیو انکے اما کانے ایڑو پیار دیس جو امڑ وسری ونیس جلدی جلدی میں تڑو تھیو آر سنگار تھیا آؤ سرمو چیو حسن حسین جے وکر بیکرو وگو چیو. او دریا خان مری جا غیرت من مسلمانو جے کو 5 منٹ رو جو آنے کھلے جو جو محمد رون وارن کے کھلائن آئے ہو تو کھلائن وارن کھلو آرے چلیو ظالمان مانن جے مانیے میں زہر ویٹی چڑی مر خدا یہ کٹی دئی جے اٹھ پتن دے کٹ کو مرد خبر پوائی نہ یتیمن جو خیال نہ غریبن جو خیال نہ اوڑے پاڑے جو خیال سرہی تو ماں مسلمان پاڑے وارو ناراضا نماز تو پڑھے کونو تھی دی نماز ہاں اب وہ ناراضا نماز تو پڑھے امر کاوڑی ویجا حجت حلیو عمرے دے کچھ نہ تھی نہیں اگر میں امہ راضی کر پو عمرو اگر میں ابو راضی کر ابو جنت جو در رہا خدا جو قسمہ مجھے صحیح فرمائیو پٹر حسن جی بابا پٹر حسین جی بابا چو حسن حسین بھی شہزادہ جنت جے جوان جا سردار چو نا سبحان اللہ چو علی جا بچڑا چو علی سان جو امام علی سان جو رہبرہ علی سان جو اقوانا اسان علی جا علی اسان جو ماں تا پانجے واج میں یہ چوندو آن جے وٹو قرآن ہونا وٹا علی جے وٹا علی ہونا وٹو قرآن ہونے اندھا جو آنے تک دی بیاؤ سبحان اللہ ہونے اندھا جو تک دی بیاؤ جے وٹو ڈاڑی ہونا وٹا علی جے وٹا علی ہونا وٹو ڈاڑی جے وٹو پڑکو ہونا وٹا علی جے وٹا علی ہونا وٹو پڑکو جے وٹو نماز ہونا وٹا علی جے وٹو روزو ہونا وٹا علی جے وٹا علی ہونا وٹو روزو جے وٹو پڑکو ہونا وٹا علی جے وٹا علی ہونا وٹو پڑکو خدا جی ذات جو قسمہ جو علی اساں جو آساں علی جائی ہوں
अली असां जो अगवाना, अली असां जो रहबर, अली जा बचड़ा जन्नत जे जवानन जा सरदार, अली पान वलियन जे सरदार, अली जी रानी जन्नत औरतुन जी सरदार। सोन उन्हनि सां प्यार कयूं जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो अल हरबुल लिमन हारबहुम व सलमुल लिमन सालमहुम। मुझे साईं का सहाबा पुछंदा अहब अय्यु अहल बैत का या रसूल अल्लाह, साईं तवां जे अहल बैत मां तां के केर प्यारो? अल्लाह अल्लाह मदीने जे मीर इन मौके ते फरमायो काल ले अली व फातिमा अल हसन वल हुसैन अन हरबुल लिमन हरबहुम व सलमुल लिमन सालमहुम। सोने फरमायो मुके अली भी प्यारो आ, सोने फरमायो मुके फातिमा भी प्यारी आ, महबूब फरमायो माके हसन भी प्यारो आ, हुजूर फरमायो माके हुसैन भी प्यारो आ। जे कोन सा जंग कंदो मां मोहम्मद न सा जंग कंदुम, जे कोन सा सुलह कंदो मां मोहम्मद ने सा सुलह कंदुम। दरिया खान जा मुसलमानो खुदा जी जात जो कसम सा जो इमाम हसन हुसैन सा सुलह ही प्यार आहे। प्यारा तरह तो हुसैन वाली नमाज पढ़ी है, करबला में हुसैन नमाज पढ़ी है न पढ़ी न गालायो तने तो रोजा रखूं था न, हाने ता भी रखंदो। अब आके रमजान में घणा महीना रेडी है अच्छे बता हाय कहे नवाब शाह ट्रपिया पोतो हां वाह जीजत वारो नबी फरमायो काल लक या अय्युहन्नास फकाल या लक़द वल्लकुम शहरुन नज़ीम। वरी अज़मत वारो महीनो तहकीक वेजो थी रे रे हुजूर फरमायो वेजो थी। हां मां तने करे शाट कट कंदो मां वाइज के वसी रखे हुजूर जी रहमत बयान कर। साईं फरमायो लोगो तहकीक वेजो थी चुको आ तवा के वरी अज़मत वारो महीनो जे महीने जी अज़मत ई आए जने आ रमजान जी पहिरीं रात ईंदी आ ना आसमान जा दरवाजा खुली वेंदा, जन्नत जा दरवाजा खुली वेंदा। जन्नत में हीर लगंदी आ हीर, वो जन्नत जे वण जे पन सां जो ठकंदी आ त अजीब आवाज निकरंदो सुनो। जन्नत जे हूरन जे कनन ते जो पवंदो आ त जन्नत जी हूरियूं चवंदियूं मलाइको जो शाजी रात आ। वाह जी हवा वाह जो मज़ो। मलाइका चवंदा आहिनि जो रमज़ान मुबारक जी पहिरीं रात आ अल्लाह साईं मिठे मोहम्मद करीम जी उम्मत जे लाइ आसमान जा दरवाजा खोलाए छॾिया अथव, जहन्नम जा दरवाजा बंद थी विया, शैतान के गट विझी ॿधी आया हन। सॼो महीनो अल्लाह जी रहमत जो मींहुं पियो वसंदो, सॼो महीनो रहमत पई वसंदी, सॼो महीनो पहिरीं आस रमज़ान खां वठी वरंदे आख़िरी रमज़ान जे रात ताईं सॼो महीनो रहमत वसंदी। हाँ वो जन्नत जो उरा चाली चन आहे कोई असां मंगणी करण वारो मंगणी करे कंदो कंदो हाणे वेठियूं अंदर खीमन में न जिन जो आवाज़ ॿुधो न माण्हूअ जो न गानो न ॻाल्हि न कुझु बि, पोइ बि मुड़ुस जूं घुर आहे कोई असां शादी करण वारो पोइ चवंदियूं अल्लाह जेको तुंहिंजे रमज़ान जी इज़त करे रमज़ान जा रोज़ा रखे उहो घोट असांखे जल्दी मोकिल, जल्दी मोकिल। उहे घोट 72 हूरू परणाईंदो 72 खपनव हे बयान था चवनि कुराना चवनि 72 हिकिड़ी ई दे दरो ॾिनो। हवा साईं अब्दुल मजीद चवे थो त मानी जमात लाइ तयार आहे, तंहिंजे करे कोई न वञे मानी खाई पोइ वञो। चई वई आहे पर हुजे तव्हांखे बि सदा न। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न जलसन वारा बि वाइज़ में आख़िर में मानी करे वञो, तव्हांखे भॼण जी बीमारी आहे न भॼो त मानी माल सां खाराइण मानी खायूं मुछ खे वटि रही था वञनि। अब वो बुजुर्गो ओ मौलवी साहब ओ साईं ओ साहिरू माल वारा न कयो न मानी तयार तो बर के मानी आखिरा जानी पो वञो बस मां दुआ तो क्या रमजान जो फज़ाल जागो था। मदीने जे मीरा आमिना जलाल इमाम अल अंबिया फरमायो
जन्नत में अल्लाह हूरा फरमाईंदो मदीने जे मीर वटि आयो अहल किताब मां या अबुल कासिम ए अबू कासिम हुजूर जी कुनियत थई मुजा साईं तवा चौदा जन्नत में मानू खाईंदा ही पींदा मदीने जे मीर फरमायो पान फरमायो वल्लज़ी नफ्स मोहम्मद बियदिही मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो कसम मां मोहम्मद करीम के उन अल्लाह जी जात बरकत जो जे कब्जे में मां मोहम्मद करीम जी जान हिक हिक मानू के 100 मानू जेतरी अल्लाह ताकत दींदो 100 मानू जेतरो खाईंदो 100 मानू जेतरो पींदो ऐ 100 मानू जेतरो पांजे घर वारन सां भी मेलाप कंदो तेसाई जेको खाईंदो पींदो हंगदो पेशाब कंदो जन्नत गंदगी इजाजत ना है साईं फरमायो खाईंदे खाईंदे इन जे पेट मां एड़ी मुश्क अंबरदार खुशबूदार ओगराई निकरंदी सजो अंदर खाली थी पवंदो घर वारन सां मिलंदो जिस्म मां पखन निकरंदो पाक थी पवंदो एड़ी पाक जिंदगी खपेव एड़ी पाक जिंदगी हां जन्नत पाक जिंदगी जन्नत में अख में चिप न हूंदी कन में गंद न हूंदी नक में लिम न हूंदी वात में थुक न हूंदी पेट में गंद न हूंदो लग़्वियात न हूंदी फरमाए तो ला यस्माऊन फीहा लग़वन वला तसीमा इल्ला कीला सलामा सलामा फरमाए तो जन्नत में बकवास न होंदी जन्नत में गार न होंदी जन्नत में कोई कंहिंजा ऐब न कंदो जन्नत में गिल न होंदी जन्नत में गारियूं न हूंदियूं सही चवंदो फरमाए तो इल्ला कीला सलामन सलामा फरमाए तो जन्नत में सलाम ही सलाम हूंदो वारी या की मिलंदी रब तो फरमाए रोजा रखो तो जन्नत जन्नत में दरवाजो आ जंहिंजो नालो बाबुर रयान पानी सां ड्रॉ कराईंदड़ उन में चढ़ो उन दरवाजे का रोजा दाखिल थींदा रोजा नबी से फरमाया रोजेदार ला ब फरतूं तो ब घणियूं फरतूं ब लिसाइम फरहता साईं फरमाया रोजेदार ब फरतूं केड़ी एक शाम जे टाइम ते इफ्तारी वाले वक्त में मस्जिद में आयो दस्तरखानो लगो पियो असर का बाद में हेना साईं सब्जी पई आ हेना मुर्गी पई आ हेना भाजी पई आ हेना थधा पानी पियान फ्रूट पिया रोजेदार त अची विया पर चोर बेरोज़ा त भी पहुची विया बेरोज़ा उन जी निशानी ॿुधाए अंगूठो आलो करे ये वे ये यार गाल ॿुधाई केड़ी दुनिया वठ गई वाह दुनिया बेरोज़ा तईंदा एकरो बेरोज़ा तो वरी रोज़ा त जी मानी खाई वने एकले से चंद्रा तो के रोज़ो कोने बेरोज़ा त जी मानी तो खाए ची तू तो वडो को मुजो दुश्मन आ छो ची तुजी माना या तजी माना या त माना मा इसेरी वारो सवाब न तो कढा त इफ्तारी वारो भी न खड़ा इफ्तारी वारो सवाब तजी मानी खाएला मज़ोलो शाम जे टाइम ते इफ्तारी वाले वक्त में मलाइका जो आया ये करे जो दिठो तो वेना सब वेठा चप सुकिया बा निड़ी सुकी पया पेट पुटी सा एक वे का पुछन ता खाइन चो न ता अल्लाह जी मोकल न था रब जी इंतजार मोकल में हां वा ए मोर साहब टाइम घणो आ बाकी चे बाने 5 मिनट हाने बाहू कुंजी दो ये जे गोरडा तो टक ते भी होडो न मजे बांगाई हिन जी नाई चंदो होडो वारी आई सारे मोला केड़ा केड़ी कार्य खांदो टाइम एड़ो हेरो दीदी अल्लाह अकबर नबी फरमानी साइम फरहतान व फरहतुन इंद फित्रीही परी रोजे दाल फरद इया थई ओ परयो किरो दाल सांभोली दो खाइंदो वींदो पटाटन सा एकड़ो गिलास जो ढुक भरींदो वींदो अल्लाह अल्लाह दरिया खान जा मुसलमानो मुदो दिल पर नबी सोनो नबी रहमत वारो नबी दो फरमाए इन रोजे दार जी लू ठरी पवदी दाल सारो तो छोड़े ने घर वनी दा मुर्गियों खाओ हराम मजो नहीं दो जेको दाल में रब मजो रखियो इने के जो रोजो रखते से रोजा हुए रखने जो गुदियों खाली असा जो भरेल
इन्हें जो भरल हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह फरमाइंदा जेको इएं चवे न टोक खातल नमाज़ वञी तहां पढ़ो तहां कंज कया न असांजो वारो रोज़ा रखो तहां दा असांजो अयां कंजो फरमायूं ईमान हले वैसे ज़ाल के तलाक साईं जो वाइस फर्ज ते तो टोक करे अल्लाह जे फर्ज कयल शइ ते तो टोक करे ईमान न रहे बाकी चवे सही मोल साहब दुआ कयो हाथ सही रखंदासे सही नमाज पढ़ंदासे दुआ कयो असांजे लाइ पाण फरमाईंदा इहो मोमिन ईमान अथस मनी तो फर्ज के हिक फर्ज आहे आई बी क़यामत वारो ॾियारो थींदो अल्लाह रोज़ेदारन के जन्नत दींदो जन्नत में हूरा बगुला कसूरा मारियूं हूर मकसूरातुन फिल खियाम जन्नत में हूरा मिलंदियूं जेके खीमन में बंद उहा हूर जेका जन्नत जा ये दरवाजे खां भी करे हीअं जो जाती बैद सॼी दुनिया रोशन थी पवे पानी पीअंदी धनड़ी खां नज़र ईंदो हसीनो जमील जो मुंहिंजे साईं फरमायो अल्लाह जन्नत जी हूर के जेको रहो पारायो आ सॼी दुनिया गॾु कयो पर जन्नत जे हूर जी रह जी क़ीमत न कंदो क़यामत वारे ॾियारे रब फरमाईंदो हेॾे निकिरी अचो इहा मैदान ते ईंदा पर्दो हटी वेंदो रब जो दीदार थी वेंदो दीदार कंदे कंदे रोज़ेदारनि जी लूह लूह ठरी पवंदी हेॾा कई ॾींहं साल गुज़री वेंदा हूरा चवंदियूं अल्लाह असांजा मुर्सल आहे काॾे रब ही काॾे वियो हीअं पर्दो अची वेंदो आओ ए रोई करे चवंदो अल्लाह ओ रब इन पर्दे के हटाए रब जन्नत में एॾो मज़ो न आहे हूरन में एॾो मज़ो न आहे बगुलनि में एॾो मज़ो न आहे शराबन तहूरा में एॾो मज़ो न आहे जेॾो रब तुंहिंजे दीदार में मज़ो आहे जन्नत में क़यामत वारे ॾियारे अल्लाह रोज़ेदारनि खे पंहिंजो दीदार कराई रखंदो हिकिड़ा वरी रोज़ो न रखणी रमज़ान में तंग थियनि साईं मौलवी साहब अबा जी साईं ॿुधूं था त हे महीनो 29 सॼे साल या 11 महीना न पुछे रमज़ान में पुछण सभिनि खे इंतजार साईं 29 हो अरे बेटा तो केस छो लगी मौलवी साहब खे अहिड़ी ख़बर 29 हो या 30 हो जिन से माण्हू था चवनि हे वरी तयारी कंदी काटन जा कपड़ा हाँ वरी ईद वारे ॾियारे साईं सैलून ते उस्ताद उपतो सुपतो प्लेट कहने से उपतो दुध हिक नरा सफा ये मुछा बिगड़ा कूड़े दाढ़ी कूड़े सफा उठ मामा गोगड़ो ये जी वेही रहंदो कहीं का वरतई एकड़ो मानू मुके जे मा जो दाढ़ी रखे मोले साहब दाढ़ी वरी केले संगे गाड़ियों नी दिया मा जो बाजे दाढ़ी गाड़ियों नी दिया मुछन केला तो के खरारन मुछ नबी संगी दाढ़ी सुन्नत कंजिया कंजिया हां न ॻाल्हाई माना तो चवां त रखायो रखाइंदो त सवाब वॾो थो क्या मदेरे रे तुझा माट जो कब्र में तोखे पूरे अचन लता सता रही पूरे अचन नमाज भी पढ़ रोज़ो भी रख डाली भी हो जाई मलाइका जो अचन जी तुझो ये कफन लाहे ने ये कफन जो लाहे मथों गुर्ज भी हुजन उनन के ये जो तुझे चेहरे के दिसन त तुझे चेहरे में नमाज नूर गालाए न तुझे चेहरे में नमाज जो नूर तुझे चेहरे ते सुन्नत रसूल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हे नमाज वारो निशान हिक बे के दिसी करे चवंदा मोटी हलो ही पक्को मुहम्मदिया चो इंशाल्लाह दाढ़ी रखंदास अज न ताकते रखंदो सही हां ए नबी सही सुन्नत खुदा जी ज़ात जो कसम हुजूर जी सुन्नत नबी फरमाया चो इंशाल्लाह रखंदास हां पर ईद वारे ॾियारे ईंदो टोपड़ी के हाजी का वरते तस्बीह हथ में परी सिब में अची वेंदो मुसलो बगल में जण जुनैद बगदादी जो पोटरो आ मुला ना आया बियो चंदो दा मुला आया सैन ते वेठा मौलवी साहब सजो महीनो खत्म पढ़ायो मुतालो कई बेचारे जो कासो इन जो खुतबे जो बेचारे थोड़ी घणी तैयारी कई ए मुला अच न विजो सिज विरायत आयो त आया खत्मन का जानत जुड़े नमाज पढ़ाए त मा मोकारो कया नवाब शाह वना मेलो घूमी अचा ईद बेरोज़ात जी नाए तो इंशाल्लाह रमजान में हिस्सो जरूर वठना से रहमत वारो महीनो तो बरकत वारो महीनो आ जे में हिकड़ी रात एड़ी आ तो खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीनन का भलिया 1000 महीना जोड़ कयो 83 साल 4 महीना दी उन नबी सां प्यार कयो जेके नबी की रहमत दुनिया में भी आखिरत में भी मां दुआ दूं क्या अल्लाह ताला ने मस्जिद की आबाद फरमा मदरसे की आबाद फरमा अल्लाह ताला ने मदरसे की ता क़यामत आबाद फरमा
तंजे करे ही नबी जे दीन जा इते बैतुल्लाह उते बैतुर रसूल ही बैतुल्लाह बैतुर रसूल तंजे करे मां ता सबनी का जको असो अर्ज तो कया सब नमाज भी पढ़ो पंजन बच्चन के कुरान भी पढ़ायो इंशाल्लाह रोजा भी रखो जिंदगी बाकी मुलाकात बात।